बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुहतरम नाज़रीन, अॼु मां जे साम्हूं पैगंबर इस्लाम रहमत लिल आलमीन रसूलन जे रसूल जे वफ़ात जे सिलसिले में हिकु रवायत खणी हाज़िर थियो आहियां। हिन रवायत में इमाम मुहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम रवायत कनि था ऐं इन रवायत खे किताब सीरत आइमतुल इसना अशर में नक़ल कयो आहे। हिन रवायत में इमाम मुहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम फरमाइनि था त जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी वक़्तु थियो त उन वक़्तु हिकु शख़्स दरवाज़े ते आयो ऐं अची रसूल ख़ुदा सां मुलाक़ात करण जे लाइ इजाज़त तलब कई। अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम फरमायो त हिन वक़्तु तूं रसूल ख़ुदा सां नथो मिली सघीं, लिहाज़ा अगरि कंहिं शइ जी ज़रूरत आहे त उहो बयानु कर। उन शख़्स चयो त न, मां लाज़िमन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलणु घुरां थो। लिहाज़ा जॾहिं उन इसरार कयो त अमीर अलैहिस्सलाम रसूल ख़ुदा खां उन शख़्स जे मुलाक़ात जे लाइ इजाज़त तलब कई त पैगंबर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे इजाज़त अता कई। उहो शख़्स अंदरि दाख़िल थिया ऐं पैगंबर इस्लाम जे सिरांदी सां वेही करे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, मां अल्लाह जे तरफ़ां अव्हां ॾांहुं मोकिलियो वियो आहियां। त पैगंबर इस्लाम फरमायो त कहिड़े मक़सद ख़ातिर मोकिलियो वियो आहीं? त उन शख़्स फरमायो, या रसूल अल्लाह, आऊं मलकल मौत आहियां ऐं ख़ुदावंद मुताल मूंखे अव्हां ॾांहुं मोकिलियो आहे त अव्हां खे अख़्तियार आहे त अव्हां हिन दुनिया खे अख़्तियार कयो या हिन दुनिया खे छॾे करे अल्लाह जी मुलाक़ात लाइ हलो। त पैगंबर इस्लाम फरमायो त तूं कुझु टाइम मूंखे मोहलत ॾे जेसीं ताईं जिब्राईल अचनि। एतिरे में जिब्राईल अमीन नाज़िल थिया ऐं अची करे पैगंबर इस्लाम जे ख़िदमत में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, ख़ुदावंद मुताल तव्हांजे लाइ सलाम फरमाइनि था ऐं चवनि था त तव्हांजे लाइ आख़िरत हिन दुनिया खां बहितर आहे। जॾहिं इहे लफ़्ज़ चयो त पैगंबर इस्लाम इरशाद फरमायो, लिकाउ रब्बी ख़ैरुन ली फ़अब्ज़िल लिमा अमरत बिही। ए जिब्राईल, अल्लाह जी मुलाक़ात मुंहिंजे लाइ तमामु बहितरीन आहे। ईअं चई करे पैगंबर इस्लाम इज़राइल खे चयो त तोखे जेको ख़ुदा जे तरफ़ां हुकुम थियल आहे तूं उन हुकुम ते अमल पैरा थी। ऐं इन सां पैगंबर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन दुनिया मां वफ़ात थी ऐं असांजो मौज़ू इन रवायत जेका इन जॻह ते मुकमल थियो। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।